पेट में वट पियो थई। बाबे ऐं गिराकनि जे विच में तूं टंग अड़ाई छो थो? मुंहिंजी एॾी वॾी चंगा मां हणायां तो जो को कमकार हुजे न त हुकुम कर। मां लानत विझंदो आहियां व्याज ॾियण वारे। उहो ॾींहुं अलाए कॾहिं ईंदो। मां वरी पाण खे लूसी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग्स। जी हाँ दोस्तों, मां अवां दोस्तनि सभिनी खे सोप सीरियल हड़ई हिकु जहिड़ा, जी हाँ दोस्तों, हड़ई हिकु जहिड़ा जेकी केटीएन जी बहितरीनु सोप सीरियल साबित थींदी इंशाअल्लाह। ऐं तमामु बहितरीनु सोप सीरियल आहे कॉमेडी, जंहिंमें जंहिंजा डायरेक्टर आहिनि शिकारपुर जा बहितरीनु अदाकार मोहतरम ज़फ़र खोखर साहब, ऐं जंहिंमें खीरो ॿुरड़ो बि कमु करे पियो, राजेश गुल बि कमु करे पियो, ऐं इनमें पंहिंजो काफ़ी दोस्त आहिनि जेके हिन में कमु करनि पिया। ऐं जिनियूं मां ॿुधाईंदो हलां त हिकु पंहिंजो मीर सईद सोबदार बि कमु करे पियो, ऐं अदा खे चवां ॿियो दाद मोहम्मद बलोच बि कमु करे पियो, ऐं साईं खे चवां ॿियो पंहिंजो दोस्त काफ़ी मतिलबु दोस्त आहिनि जेके हिन में कमु करनि पिया। ऐं अव्हांखे ऐं सादिया चन्ना बि हिन में कमु करे पई, नैना बि हिन में कमु करे पई। ऐं तमामु बहितरीनु कॉमेडी सोप सीरियल आहे इंशाअल्लाह अज़ीम। अवां दोस्तनि जे जेको आहे जीअं ॿिया तव्हां काफ़ी सोप सीरियल ॾिठा हूंदा कॉमेडी, पर हीअ जेकी कॉमेडी सोप सीरियल आहे तमामु बहितरीनु कॉमेडी सोप सीरियल साबित थींदी। ऐं ॾिसंदड़ वटि आहे जंहिंजी हिकिड़ी कहाणी जेका आहे उहा तमामु अलॻि हिकिड़ी कहानी आहे, ऐं जंहिंजो राइटर आहिनि अनवर सुहाग, ऐं जंहिंजा डायरेक्टर आहिनि ज़फ़र खोखर साहब, ऐं हिन जा इन ड्रामे जा जेके कैमरामैन आहिनि उहे महफ़ूज़ अहमद मीरानी साहब आहिनि, ऐं जेके हुनजा असिस्टेंट आहिनि नदीम जमाली ऐं हुनजो ॿियो कज़न। तमामु बहितरीनु सोप सीरियल साबित थींदी इंशाअल्लाह अज़ीम। अवां इनखे जंहिं महिल ॾिसंदव त तव्हां पंहिंजो ॿियनि जेके सोप सीरियल आहिनि उन्हनि खे बि विसारे वेंदव। तमामु बहितरीनु सोप सीरियल आहे जंहिंजी रिकॉर्डिंग तक़रीबन जेका आहे उहा शिकारपुर, कंदकोट, गढ़ी ऐं लकी जे एरिया में आस पास हिते हुनजी शूटिंग हले पई, जंहिंजा 2-3 स्पेल थी चुका आहिनि, 2 स्पेल थी चुका आहिनि, 3 स्पेल जी तयारी में आहिनि। हींअर जल्दी हुनजो स्पेल शुरू थियण वारो आहे, जंहिंमें तमामु लाड़काणे जा ऐं खैरपुर नाथन शाह जा ऐं पंहिंजो घोटकी जा बि आर्टिस्ट हिन में आहिनि। सैयद फ़खरुद्दीन शाह साहब बि आहिनि हिन में, मीर सईद सोबदार बि आहे हिन में, ज़फ़र खोखर बि आहे, ऐं सादिया चन्ना बि आहे, नैना बि आहे, ऐं अदा खे चवां ॿिया जेके बि दोस्तनि खे चवां खोड़ सारा हिन में आर्टिस्ट कमु कनि था पिया। ऐं उस्ताद नियाज़ शेख बि आहे हिन में। तमामु बहितरीनु कॉमेडी हिकिड़ी सोप सीरियल आहे। ऐं ख़ादिम खोखर बि आहे त हिन में, हबीब पामर बि आहे हिन में, ख़ादिम खोखर, हबीब पामर ऐं अञा ॿिया खोड़ सारा अदाकार हिन में शामिलु थींदा। ऐं अवां उन्हनि खे ॾिसंदव हिन सोप सीरियल कॉमेडी में हड़ई हिकु जहिड़ा। तमामु बहितरीनु हिकिड़ी कहाणी आहे जेका अॻु कंहिं बि अवां सोप सीरियल कॉमेडी में न ॾिठो हूंदी। हीअ जेका आहे सोप सीरियल ॿियनि कॉमेडी सोप सीरियल जो रिकॉर्ड टोड़ींदी इंशाअल्लाह, ऐं अवां दोस्त हुनखे पसंदि बि ज़रूरु कंदा। त दोस्तो, मां अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां जेकॾहिं आयो अवां मुंहिंजे चैनल ते न्यू त सभ खां पहिरियां अवां दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक बि कयो, ऐं हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो त तव्हां दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार रहंदुसि। काफ़ी दोस्तनि जे सहकार सां ऐं जेको दोस्तनि जो प्यारु आहे, ख़ुलूस आहे, उहो मां अहसान उन्हनि दोस्तनि जो हर वीडियो में मां उन्हनि जो शुक्रियो अदा कंदो आहियां। ऐं जन जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे,
उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं जेके न्यू आया आहिनि दोस्त उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे जेके हींअर मुंहिंजे वीडियो खे ॾिसनि था पिया त पर अञा ताईं उन्हनि दोस्तनि मुंहिंजे हिन वीडियो खे बि जेको आहे लाइक कोन कयो आहे त पहिरियां ज़बरदस्त नमूने सां ऐं महिरबानी सां त हिन वीडियो खे तव्हां लाइक बि कयो ऐं उनखां पहिरियां त तव्हां हिन खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका ॿी न्यू जेका वीडियो आहे ऐं जेका खे अपडेट ॾींदो हलंदुसि उन न्यू वीडियो में अव्हां दोस्तनि जो सहकार सां उहा बि अपडेट अव्हां ते ज़रूरु इनशाला पहुची वेंदो त उनजे लाइ मां दोस्तनि खे चवंदुसि सभ खां पहिरियां तव्हां जेको आहे हिन खे लाइक बि कयोसि ऐं सब्सक्राइब बि कयो ऐं कमेंट कयो जेका हीअ अचण वारी जेका सोप सीरियल आहे ऐं उनजे लाइ बि अव्हां दोस्त जेको आहे कमेंट कंदा त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जीअं टहिकंदा टिड़ंदा रहो इहा ई मुंहिंजी दुआ आहे ऐं हीअ जेका मुंहिंजी वीडियो आहे उहा मुंहिंजी पहिरीं ई वीडियो आहे जेका सोप सीरियल जेका KTN जी तमामु बहितरीनु हिकिड़ी सोप सीरियल आहे हीअ तमामु बहितरीनु सोप सीरियल आहे जंहिंजी मां अपडेट अव्हां दोस्तनि ताईं पहुचायां पियो मां उमेद कयां थो त जेका हीअ मुंहिंजी अपडेट आहे उन अपडेट मां अव्हांखे ज़रूरु कुझु न कुझु फ़ाइदो थींदो ऐं इंशाअल्लाह अज़ीम तव्हां ॾिसंदड़ जेके शौक़ीन आहिनि ऐं सोप सीरियल कॉमेडी सोप सीरियल जेके ॾिसण वारा असांजा मुंहिंजा शौक़ीन दोस्त आहिनि उन्हनि जे लाइ त बहितरीनु मां इहे सम्झाणी उन्हनि ताईं रखां थो पियो ऐं तमामु जेके हिन में न्यू टैलेंट बि दोस्त अचनि था पिया हिन में कमु कनि था पिया त तमामु बहितरीनु हिकिड़ी सोप सीरियल साबित थींदी इनशाअल्लाह अज़ीम में ॾिसण वटां थींदी ऐं मां वाक़ई ॿुधंदो हलां त जंहिंजा हिन जा राइटर आहिनि अनवर सुहाग जंहिंजा डायरेक्टर आहिनि ज़फ़र खोकर साहिबु ऐं जेको आहे जा डीप कैमरामैन महफ़ूज़ अहमद मीरानी साहिबु इनशाअल्लाह अज़ीम नेक्स्ट वारी वीडियो जे लाइ वरी मुलाक़ात कंदासीं ऐं हाणे वठंदुसि मां अव्हां दोस्तनि खां इजाज़त अॻिले वीडियो ते इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़।